नाज़रीन, खैरपुर मां रिपोर्टर अली गुलशर जी रिपोर्ट मुताबिक़ खैरपुर 5 ॾींहं अॻु मलीर कोट कराची में पसंद जो परणो कंदड़ खैरपुर भरिसां ॻोठ अरबाब राजपर जे रहवासी फवाद पुट ग़ुलाम अली राजपर ऐं नौशेरो फिरोज़ जे रहवासी नौशीन धी मुमताज़ अब्बासी खैरपुर पहुची एहतजाज कयो। उन मौक़े ते हिननि ॿुधायो त असां हिक ॿिए जी रज़ा ख़ुशी सां शरीयत मोहम्मदी मूजिबि अदालती शादी कई आहे, जंहिं तां जवाबदार इम्तियाज़ अब्बासी, शमशाद अब्बासी, मुराद अब्बासी, हिदायत अब्बासी ऐं ॿिया कूड़ा केस दाख़िल करण ऐं क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुस्मात नौशीन ॿुधायो त संदसि अॻूणो मुड़ुसु फ़ौत थी चुको आहे, जंहिं मां खेसि हिकु धीउ जो औलाद आहे, जंहिंखे हू पाण सां गॾु वठी आई आहे। हिन ॿुधायो त हिन पंहिंजे घर वारनि खे फवाद राजपर सां शादी करण बाबति चयो, पर हुननि इनकार करे छॾियो छो त उहे लालची क़िस्म जा माण्हू आहिनि, जंहिं करे मां फवाद राजपर सां अदालती परणो कयो आहे। हिननि कानून लागू कंदड़ इदारनि खे अपील कई त ॼाणायल जवाबदारनि मां असांखे जान जो ख़तरो आहे, तहफ़ुज़ फराहम कयो वञे। हाँ बाबा, तोखे कंहिं अगवा कयो छा? हाँ, तो तू पंहिंजे अमीअ सां पाण कढई? हाँ, छा नालो अथई बाबा? पंहिंजे अमीअ सां रहंदी गॾु? भाऊ सां पसंद जी शादी कई आहे। नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो नौशीन नालो आहे। कंहिंसां कयो अथव प्यार? फवाद अली राजपर। कहिड़ी कोरट में? मलीर। कॾहिं? कराची में 3 तारीख़ कयो आहे, 4थो महीनो। हाणे छा थो थिए? हाणे असांखे ख़तरो आहे, मुंहिंजो भाउ ॿिया जेके आहिनि उन्हनि एफ.आई.आर. पूरी कराई आहे त नंढड़ी अगवा थी वई, अगवा कोन थी वई आहे। मां पाण ख़ुशी राह सां शादी कई आहे, मां पाण आई आहियां, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। तव्हांजे का ज़ोर ज़बरदस्ती त न आहे? न जी, न को नशो बशो न ॾिनो आहे तव्हांखे? न को बि न, मां पाण आई आहियां, मां पाण शादी कई। होशो आवाज़ में तव्हां शादी? जी जी, मां चयो पर मुंहिंजी कंहिं घर वारनि न मञी, कंहिं बि न मञी। मां वस कया, फ़ोनूं खसियूं आहिनि, मारियो आहिनि, कुटियो आहिनि, घणो कुझु कयो आहिनि। मुंहिंजो कंहिं बि साथ न ॾिनो। जंहिंखे चवां पई हो लालच पियो रखे, जंहिंखे चवां पई हो माना मतिलबु पियो रखे। मुंहिंजो चाचू आहे घर में, हो ग़लति नज़र सां ॾिसे पियो मूंखे, ऐं माना हो लालच पियो मूंखे मुंहं में रखे। मानी ॾे, पाणी ॾे, मूंसां गॾु बि चुमियूं पियो ॾिए, भाकुर पियो पाए, हो बि ईअं बदतमीज़ी पियो करे। माना मुंहिंजो घर में कोई बि सॼण कोन हुयो। मां मजबूर थी मां हे ग़लति क़दम खयो आहे, न त मां न खणा हा। कंहिं मुंहिंजो साथ न ॾिनो घर में, कंहिं बिरादर वारे। मां सभिनीनि खे चयो, मां 2.5 साल इंतज़ारु कयो, ऐं 2.5 साल मां हिन खे चंदी रही हुयमि। मूंखे ख़तरो आहे हिननि मां, इम्तियाज़ अब्बासी, शमशाद अब्बासी, मुराद अब्बासी, हिदायत कलोड़ो, इन्हनि मां मूंखे ख़तरो आहे। और एफ.आई.आर. पूरियूं कटराइनि था त तव्हां नंढड़ी जे अगवा थी वई, का बि अगवा कोन थी आहे। मां ख़ुशी राह सां मूंसां पाण ज़ैनब आई आहे। ॿुधायो थोरो। जान जा वेरी बणियल आहिनि। केरु केरु नाला ॿुधायो उन्हनि? इम्तियाज़ अब्बासी, शमशाद अब्बासी, मुराद अब्बासी, हिदायत अब्बासी, शहबाज अब्बासी। अच्छा जी, मुंहिंजो मुतालबो SSP नौशार फिरोज़, SHO मोरो, DSP नौशार फिरोज़ ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं मूंखे कातिलनि खां बचायो वञे।